हैदराबाद में 2.5 सालन बाद गंदे पानी के सैंपल में पोलियो वायरस की तस्दीक थी है। वधिक तफ़सील मालूम था कयूं मेहरान टीवी के रिपोर्टर सलीम मल्लाह खां। जी सलीम मल्लाह, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में 2.5 साल का एनवायरमेंटल सैंपल में पोलियो वायरस की तस्दीक की है। वायरस की तस्दीक आसमाबाद पंपिंग स्टेशन का वरतल सैंपल के जरिए की है। जैसा चवण है तो साइट जो है इन 8 नंबर पोलियो वायरस जो तस्दीक कयो है उतां सैंपल वरितो वियो हुयो। इन खां अॻु में जुलाई 2021 में सीवरेज जो पानी है उनमें पोलियो वायरस की तस्दीक थी हुई। इन में हैदराबाद में पोलियो मुहिम के दौरान 5 सालन का जी उम्र जा ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो खां बचाव जा खतरा आहिनि उहे पिणु पियारिया विया आहिनि। जी सलीम, जी मेहरबानी।